इन खे सर्ववादी इहे सभु मेंबर जेके आहिनि यूरोप जा प्लस अमेरिका इहे ॿिया तक़रीबन 29 मुल्क शायदि आहिनि, इहे सभिनी जा मेंबर्स आहिनि। हिननि रशिया जे ख़िलाफ़ु इहो इतिहाद 1949 में ठाहियो। अच्छा ठीकु आहे, इहो त असांखे सम्झ में वेठो अचनि इहे किथे किथे आहिनि। हाणे इन खां अलावा जेके वॾा वॾा मुल्क आहिनि आबादी जे लिहाज़ खां, उहे बसि ॾिसंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि, किथे कहिड़े कॉन्टिनेंट्स में आहिनि। हाणे सो चाइना आहे दुनिया जो वॾे में वॾो मुल्क आहे आबादी जे लिहाज़ खां, ठीकु आहे, एशिया में आहे। ऐं उन खां पोइ जेको वॾो में वॾो मुल्क आहे आबादी जे लिहाज़ खां इंडिया, उहो ॿिन्ही जो पाड़ेसरी मुल्क बि आहे ऐं साउथ एशिया में आहे, ठीकु आहे। ऐं ही बांग्लादेश, पाकिस्तान इहे बि माना दुनिया जे टॉप 10 कंट्रीज़ में अचनि था आबादी जे लिहाज़ खां। ऐं फॉर एग्ज़ाम्पल जे असां चाइना खे छॾे बि ॾियूं तॾहिं बि सिर्फ़ु बांग्लादेश, इंडिया ऐं पाकिस्तान जी आबादी जेका आहे सभु दुनिया जो 20% थिए थी न। माना जे असां 100 हर 5 मां 1 माण्हू माना जेको आहे सो रेशियो जे लिहाज़ खां एतिरो बीहे थो 3 मुल्कनि जो। चाइना जी अञा उन में असां एड कंदासीं आबादी त अञा थी ॾिसो केतिरो डेंसली पॉपुलेटेड इलाइक़ो आहे, आबादी त केतिरी आहे। ऐं ॾिसो ही इलाइक़ा जेके आहिनि इहे इक्वेटर खे बि वेझा आहिनि। पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो त इक्वेटर खे वेझा जेके जेके इलाइक़ा आहिनि उते आबादी तमामु घणी आहे, छो जो उते ज़िंदगी जा जेके सबब आहिनि उहे घणा आहिनि। माना पाणी बि उते आहे, एग्रीकल्चर बि उते आहे, मौसम मुतदिल आहे। हाणे इहे असीं ॾिसंदासीं लाइन सां गॾोगॾु जेके मुल्क अचनि पिया, ॾिसो हाणे थी इजिप्ट आहे, इजिप्ट इहो बि सुठी वॾी आबादी वारो मुल्क आहे, नाइजर बि सुठी आबादी वारो मुल्क आहे। ऐं अफ्रीका टोटली सॼो जेको आहे आबादी लिहाज़ खां सुठो वॾो कॉन्टिनेंट आहे। अच्छा इहे असां हिते मुल्क जेके आहिनि उहे पंहिंजा आइडेंटिफाई कया। हाणे ॿी ॻाल्हि तव्हांखे हिते गॾो गॾु ॿुधाईंदो हलां त हाणे ॾिसो यूरोप जो जेको कॉन्टिनेंट आहे, कॉन्टिनेंट जी पुराणी जेका डेफिनेशन उहा इहा ई हुई त माना ज़मीन जा जेके टुकड़ा आहिनि उहे हिक ॿिए खां अलॻि आहिनि ऐं समुंडनि जे विच में अचे थो, माण्हू क्रॉस करे कॉन्टिनेंट्स में पहुचनि था, पर ईअं कोन्हे को। हाणे यूरोप ॾिसो जेको आहे ही रशिया सां गॾियल आहे ऐं रशिया जेको आहे उहो एशिया सां गॾियल आहे। त हाणे हीउ जेको लैंड मास आहे, ज़मीन जो जेको टुकड़ो आहे, हाणे इहो पूरो वञे पियो यूरोप ताईं, ज़मीनी लिहाज़ खां ही मिलियल आहे। पर हाणे छा आहे जो रशिया जेको आहे हिते विच में अचे थो, इहो असां ॿिन्ही कॉन्टिनेंट्स में काउंट कंदा आहियूं। छाजे करे त हाणे डेफिनेशन जे लिहाज़ खां ॾिसूं था त हिकिड़ो ई आहे कॉन्टिनेंट, पर ही हिस्टोरिकली जेको आहे सो ही यूरोप हमेशह ई अलॻि रहियो आहे। ऐं हीउ जेको रशिया जो जेको ही टुकड़ो आहे, ख़ासि तौर ते हिते जेको लॻे थो त हीउ टुकड़ो गैर आबाद टुकड़ो आहे, तमामु जेको सो वॾी एराज़ी आहे रशिया जी, दुनिया जो एराज़ी जे लिहाज़ खां वॾे में वॾो ही मुल्क आहे। ऐं रशिया ही सॼो ख़ाली आहे, पूरे जो पूरो ख़ाली आहे। हिते किथे हिकिड़ा माउंटेन्स ईंदा आहिनि, यूरल माउंटेन्स नाले सां, उन खां अॻिते जेको रशिया जेको ही जेको रशिया जो वेस्टर्न पासो आहे जेको यूरोप सां मिले थो, इहो आबाद आहे। आबादी जी जेका कंसंट्रेशन आहे रशिया जी उहा घणी हिन पासे ते आहे। ऐं हीउ जेको रशिया जेको आहे सॼो ख़ाली पियो आहे। साइबेरिया असां वटि पखी ईंदा आहिनि सियारे जे मौसम में चवंदा आहियूं साइबेरिया खां ई पखी आहिनि, उहो साइबेरिया बि हिते रशिया जे हिन एरिया में आहे ऐं सॼो ख़ाली आहे। ऐं माना चयो थो वञे त कॾहिं बि हीउ जे अॻिते हली कॾहिं आबाद बि थियो त न की हीउ हिते चाइना वारा हितां वारा माण्हू या मंगोलिया वारा माण्हू इहे अची आबाद कंदा, बाक़ी रशियन पॉपुलेशन तमामु घणी माना इन खां परे आहे, ठीकु आहे। त माना इहो कॉन्सेप्ट ई कोन हो, पहिरीं ख़बर ई न हो हुई त यूरोप जेको आहे सो एशिया सां अटैच्ड आहे या यूरोप जे लाइ माना समुंड खां ट्रेवल करे वञिणो पवंदो। उन जे करे हिस्टोरिकली अलॻि जेको आहे कॉन्टिनेंट सम्झो वेंदो आहे। सही आहे, कॉन्टिनेंट्स जे लाइ में ते अची वियासीं, माना मुल्कनि जी असां ॻाल्हि पई कई। त हाणे ॾिसो अफ्रीका में बि मुल्क आहिनि, आबादी लिहाज़ खां ई तमामु वॾा मुल्क आहिनि, पर माना इंटरनेशनल जेके पॉलिटिक्स आहे उन में हिननि जी एतिरी इंटरफेरेंस कोन्हे का। ऐं ही मुल्क ॾिसो असीं अची था वञूं जेके ऑयल रिच कंट्रीज़ आहिनि, मिडल ईस्ट जा जेके मुल्क आहिनि जिन खे असीं चऊं था, इहे बि एशिया में आहिनि। हाणे इन्हनि जी अहमियत कहिड़ी आहे त ही ईरान थी वियो, कुवैत थी वियो, सऊदी अरब थी वियो, इराक़ थी वियो,
ये सभु ऑयल प्रोड्यूसिंग कंट्रीज़ आहिनि। दुनिया जी जेका इकोनॉमी आहे उन ते माना इन जो वॾो असरु आहे ऐं अहमियत रखंदा इहे इलाइक़ा। ऐं अमेरिका लाइ जापान लाइ या जेके बि इंडस्ट्रियल मुल्क आहिनि उन्हनि सभिनी लाइ यूरोप लाइ हीअ जेके इलाइक़ा आहिनि इहे तमामु घणी अहमियत था रखनि। हिननि जी पॉलिटिक्स में बि मुल्क जेके आहिनि से हमेशह इन्वॉल्व थींदा रहंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे ॾिसो इसराइल खे बसि ॾिसंदासीं, इसराइल खे डिस्कस कंदासीं त इसराइल जेको आहे दुनिया जो माना एराज़ी जे लिहाज़ खां त नंढो मुल्क आहे, पर दुनिया जी पॉलिटिक्स ते इन जो तमामु गहरो असरु आहे। अमेरिका जी पॉलिटिक्स ते ही असरअंदाज़ थिए थो ऐं अमेरिका जेको आहे सो उहो पूरी दुनिया में तव्हां ख़बर आहे पावर पॉलिटिक्स ते यकीन थो रखे ऐं असरअंदाज़ थिए थो। मिडल ईस्ट पूरो माना इन जे करे डिस्टर्ब थिए थो। ठीकु आहे, ॿियो तव्हां हिते हाणे ॾिसो इंडोनेशिया जी